सामारो आपाशी एसडीओ खिलाफ सामारो के सहाफ़िन ऐं आबादगारनि जा धारदार एहतजाजी मुज़ाहिरा। सामारो प्रेस क्लब के सहाफ़िन जो सब डिवीज़न सामारो के मुक़र्रर एसडीओ मौलाबख्श लगारी ऐं सदर असम्बली खिलाफ प्रेस क्लब सामारो के सदर खान मोहम्मद ख़ासकेली के मुसलसल पानी न ॾियण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे जी सदर प्रेस क्लब सामारो खान मोहम्मद ख़ासकेली, केवल सोरमाणी, जयपाल माल्ही, रोशन बहराणी, नाव फ़कीर शाहानी, अली मोहम्मद शीदी ऐं ॿियनि अॻवाणी कंदे चयो त आपाशी सामारो सब डिवीज़न के एसडीओ मौलाबख्श लगारी ऐं सदर असम्बली सामारो में ऋण ॿारे छॾियो आहे। तोखीदे वक़्तनि ते रिश्वत न ॾींदड़ नंढनि आबादगारनि खे मुसलसल पाणी नथो ॾिनो वञे। आपाशी एसडीओ ऐं अमलो पाणी जा वारा मारे वाटर कोर्सनि ते भतो वसूल करण लाइ वाटर कोर्सनि खे धिका लगाए छॾिया आहिनि। पैसा ॾींदड़ आबादगारनि खे पाइप ऐं शाखुनि ते ॾंडा ॾियारे पाणी विकिरो कयो पियो वञे। होॾां ॿिए पासे छत्ता शाख सामारो जे आबादगारनि सारंग ख़ासकेली, लाल मोहम्मद ख़ासकेली, महराब ख़ासकेली, मुशाहिद ऐं ॿियनि पिणु आपाशी एसडीओ मौलाबख्श लगारी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त सामारो आपाशी सब डिवीज़न सामारो आपाशी एसडीओ मौलाबख्श लगारी ऐं मिठड़ाऊ केनाल समेत सब डिवीज़न जी समूरनि शाखुनि जे वाटर कोर्सनि ते गैर क़ानूनी वॾा धिका लॻाए लखें रुपयनि जूं मंथलियूं मुक़रर करे वेठा आहिनि। हुननि चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट खां मुतालबो कंदे घुर कई त पाणी विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची